वालेकुम दोस्तों, मैं आया तव्हांजो पिरी प्यारो बादशाह लिगारी। असां आया आहियूं मोरे खां ॿाहिरि कॉलोनी आया आहियूं। हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं मोरो दादू पुल। हे तव्हां ॾिसी सघो था, वन वे आहे। हिते पंहिंजे दोस्तनि सां गॾु आयो आहियां मां। हे आहे कॉलोनी। असां हींअर वञी रहिया आहियूं मोरो दादू पुल। कॉलोनी हिकु शहर आहे ऐं शहर जे भर में ॻोठ बि आहे। तव्हां ॾिसी सघो था। अॻिते हली तव्हांखे दोस्तों, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, शहर मां आयल कुझु आवाम हिते इंजॉय करण आई आहे। हे परियां मोरो दादू पुल ते मेड़ो बि लॻी रहियो आहे, जंहिंजे लाइ हे शहर मां कुझु दोस्त अचनि पिया ऐं हिते इंजॉय कनि पिया। ऐं हिते हे ॾिसो, ॿेड़ी ते माण्हू चढ़नि पिया, ॿेड़ी ते चढ़ी इंजॉय पिया कनि। हिते काफ़ी सारी आवाम आहे, तव्हां ॾिसी सघो था। मोरो खां आयल, कुझु कॉलोनी खां आयल ऐं कुझु दादू खां आयल दोस्त हिते काफ़ी सारा इंजॉय करे रहिया आहिनि। तव्हां वीडियो में ॾिसी सघो था सही नमूने। दादू पुल में हींअर तेज़ी सां ॾाकिरो हली रहियो आहे, जेको ही ॾाढो तेज़ी सां पाणी चढ़ी रहियो आहे। हिन वक़्तु शहर जा काफ़ी सारा दोस्त तव्हां ॾिसी सघो था त अची रहिया आहिनि हिते पंहिंजो इंजॉय करण लाइ ऐं पंहिंजूं फैमिलियूं वठी आया आहिनि। पाण नंढड़ा ॿार हर शइ हिते माना सुकून वठण लाइ आया आहिनि। पर मोरो शहर जी जेका हालत आहे उहा तव्हां पोइ वीडियो में ॾिठी त कहिड़ी किनी आहे। बाक़ी हिते जेके माण्हू मज़े लाइ आया आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। असां पाण हिते सुकून वठूं पिया। महिरबानी।